नहमदहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 189 खां वठी 195 ताईं तर्जुमो। 189 खां वठी 195 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यसअलूनक हू सवाल कनि था तव्हां खां या पुछनि था तव्हां खां केरु ईमान वारा प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अनिल अहिल्ला चंड जे घटिजण हिलाल चइबो आहे चंड खे अन बारे में यानी चंड जे घटि थी वञण ऐं वधण जे बारे में तव्हां खां सवाल कनि था। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो हीअ इहो आहे मवाक़ीतु यानी तारीख़ ॿुधाइण जी निशानी या तारीख़ुनि वक़्त जी निशानी लिन्नासी माण्हुनि जे लाइ वल हज ऐं हज जे लाइ यानी चंड जो घटिजण वधण निशानी आहे तारीख़ुनि मुक़ररु करण जूं माण्हुनि जे लाइ ऐं हज जे लाइ। वलैसल बिर ऐं न आहे नेकी इहा बि तअतू के तव्हां अचो अलबुयूत पंहिंजे घरनि में मिन ज़ुहूरिहा उन्हनि जे पोयां खां वलाकिन्नल बिर ऐं लेकिन नेकी छा आहे मन इत्तक़ा जेको तक़वा वारो आहे जेको अल्लाह खां डिॼे। उन ज़माने में पहिरीं ज़माने में जेके सहाबा ऐं जेको जाहिलियत जे ज़माने में बि इहो हज जे महीने में इहा सोच हुई उन्हनि जी त एहराम ॿधण खां पोइ अगरि हिकु दफ़ो घर मां निकिरी वियासीं ऐं पोइ अगरि को कमु यादि अचे थो घर वञण जी ज़रूरत पवे थी त एहराम जी सूरत में उन्हनि जो इहो ख़्यालु हूंदो हो त अगरि असीं अॻियां खां न वेंदासीं घरनि जे पोयां दीवारूं जेके उन जूं फलांगे पोइ घरनि अंदरि दाख़िल थींदा हुआ ऐं इन खे उहो नेकी सम्झंदा हुआ। त अल्लाह ताला इहो ॿुधाए रहियो आहे त इहा नेकी कोन्हे जंहिंखे तव्हां नेकी सम्झी करे रहिया आहियो। नेकी असुल छा आहे जंहिं वटि तक़वा आहे जेको अल्लाह खां डिॼे थो। व अतू ऐं अचो अलबुयूत पंहिंजे घरनि में मिन अबवाबिहा उन्हनि जे दरवाज़नि खां। अगरि ज़रूरत पए एहराम जी हालति में आहियो वापसि तव्हांखे घर वञिणो पए त उन्हनि जे दरवाज़नि खां एंटर थियणो आहे। वत्तक़ुल्लाह ऐं तक़वा इख़्तियार कयो अल्लाह जो या डिॼो अल्लाह खां लअल्लकुम शायदि के तव्हां तुफ़्लिहून तव्हां कामयाब थी वञो। वक़ातिलू ऐं विढ़ो यानी जंग कयो फ़ी सबीलिल्लाही अल्लाह जे रस्ते में अल्लदीन उन्हनि माण्हुनि सां युक़ातिलूनकुम जेके विढ़नि तव्हां सां वला ऐं न तअतदू तव्हां हद खां गुज़रो। इन्नल्लाह बेशक अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन नथो हू पसंदि करे अल्लाह मोहबत नथो रखे कंहिंसां हद सां गुज़रण वारनि सां। वक़्तुलूहुम क़त्ल कयो इन्हनि खे वक़्तुलूहुम हैथु सक़िफ़्तुमूहुम ऐं मारियो इन्हनि खे किन खे मुशरिकिन खे हैथु जिते बि सक़िफ़्तुमूहुम तव्हांखे इहे मिलनि या तव्हां पायो इन्हनि खे व अख़रिजूहुम ऐं कढो इन्हनि खे मिन हैथु जितां अख़रजूकुम इन्हनि कढियो तव्हांखे। वल फितनतु अशद्दु ऐं फितनो वधीक शदीद आहे मिनल क़त्ली क़त्ल खां वधीक। वला ऐं न तुक़ातिलूहुम तव्हां विढ़ो इन्हनि सां इंदल मस्जिदिल हराम मस्जिद हराम वटि हत्ता एसिताईं युक़ातिलूकुम हू विढ़नि तव्हां सां फ़ीही उन में फ़इन क़ातलूकुम पोइ अगरि हू लड़ाई कनि तव्हां सां फ़क़्तुलूहुम पोइ बसि क़त्ल कयो इन्हनि खे। कज़ालिक अहिड़ी ही तरह जज़ाउ उल काफ़रीन बदिलो आहे काफ़रनि जे लाइ इहो ई बदिलो आहे काफ़रनि जे लाइ। फ़इनिन तहो पोइ अगरि उहे बाज़ अची वञनि या बसि करे वठनि ख़तमु कनि लड़ाई फ़इन्नल्लाह त बेशक अल्लाह ग़फ़ूरुर रहीम तमामु बख़्शण वारो निहायत रहम करण वारो आहे।
वक़ातिलूहुम ऐं विढ़ो इन्हनि सां हत्ता एसिताईं ला न तकून रहे बाक़ी रहे फितनतूं व यकून दीनु लिल्लाह एसिताईं जो न रहे बाक़ी फितनो ऐं थी वञे दीन अल्लाह ही जे लाइ फ़इन इंतहो पोइ अगरि इहे बाज़ अची वञनि फला उद्वान बस न आहे का ज़्यादती इल्ला पर अल ज़ालिमीन ज़ालिमनि जे मथां अशहरुल हराम बिशहरिल हरामी वल हुरुमात क़िसास हुरमत वारा महीना हुरमत वारो महीनो हुरमत वारे महीने जे जो ई बदिलो आहे फ़मन तदा पोइ जेको ज़्यादती करे अलैकुम तव्हांजे मथां फ़तदू पोइ ज़्यादती करो अलही उन ते बिमिथली मअतदा जेतिरी हुन कई तव्हां ते यानी बदिलो इंसान ओतिरो ई वठिणो आहे जेतिरो कंहिं तव्हां सां ज़ुल्म कयो आहे ज़्यादती न करणी आहे मअतदा अलैकुम जेतिरो हुन कयो तव्हां ते वत्तक़ुल्लाह ऐं ढिॼो अल्लाह खां वआलमो ऐं इहा ॻाल्हि ॼाणे वठो अल्लाह त बेशक अल्लाह मअल मुत्तक़ीन मुत्तक़ीन सां गॾु आहे परहेज़गार आहिनि जेके अल्लाह सां ढिॼनि था अल्लाह जो बि अल्लाह उन्हनि सां गॾु आहे वअन्फ़िक़ू ऐं ख़र्च करियो फ़ी सबीलिल्लाहि अल्लाह जे रस्ते में वला ऐं न तुल्क़ू बि ऐदीकुम पंहिंजो पाण खे हलाकत में पंहिंजो पाण खे विझो पंहिंजो पाण खे पंहिंजे हथनि सां इलतहलुकती हलाकत में व अहसिनू ऐं अहसान जी रविश इख्तियार कयो यानी नेकी जा कम कयो इन्नल्लाह बेशक अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन मोहब्बत रखे थो अल्लाह एहसान करण वारनि सां या अल्लाह पसंदि करे थो एहसान करण वारनि खे सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।